उन ॾींहुं डॉक्टर सी बाड़ो ॻाल्हायमि हिम करियां त ख़ासो हुन कना हाणे त मूंखे सुख ई किन थो अचे ऐं वरी को बीमारी जो बहानो करियां त डॉक्टर अची रूह वारी रियाण धारा उन धारा मूंखे आराम कीन ई थो आख़िर हू मुंहिंजो बचपन जो साथी आहे सॻो मासात आहे गुजारो पई सोची मुमल अॼु वरी हीअं में चक पिया पवनि बूढ़ार वारो नमूनो पियो थिए वञा तो ॿाहिर डॉक्टर खे मोकिलियां क अचे त कर ख़ासो सुई हणी वञे हयार थो वञी मोकिलियांसि शुक्र थियो हा तूं फिक्र मकर मोजी मुमल आऊं तोखे कंहिं बि ॻाल्हि जी परेशानी ॾेई थो सघां तॾहिं त आउं चवंदी आहियां मुंहिंजो मुजेरी आहे चङो तूं हाणे पंहिंजे कमरे में वञी लेटी पओ ऐं डॉक्टर ॾे रमू खे मुकायां थो चङो ऐं पंहिंजे कमरे में वञी आराम थी करे सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।